असां वाक़िया कंदासीं। चंबड़ वेझो शाख खे घारो पइजी वियो आहे, जंहिंजे नतीजे में केतिरा ई एकड़ फसल पाणी हेठि अची वियो आहे। चंबड़ वेझो शाख खे घारो लॻण सबबि केतिरा ई एकड़ फसल पाणी हेठि अची वियो आहे। तफ़सील मालूम कयो था। अशरफ मंगरो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अशरफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मुबशर बिल्कुल पाए नाज़रीन खे आगाह कंदो। नसीर कैनाल मां निकिरंदड़ नांगरना शाख अवरटाप थियण करे पुछड़ी वटां पीर हाजन जी ज़री ज़मीन वटां 10 फुट घारो पइजी वियो आहे। कणक जो फसल पाणी हेठि अची वियो आहे। घारो ॿधण में आबादगार ऐं हारी जेके आहिनि उहे पिणु मसरूफ़ आहिनि। ॿिए पासे नांगना शाख में घणो पाणी छॾण करे मुख़्तलिफ़ जायुनि तां पिणु रुड़ियूं पइजी वियूं आहिनि। ॿिए पासे राब्तो करण ते इरीगेशन दारो खे नांगना शाख शेर मोहम्मद मरी जो चवणु आहे त जेके माण्हू आहिनि पंहिंजा वाटर कोर्स जेके आहिनि बंदि करे वेठा आहिनि। जेकॾहिं शाख बंदि करियो था माण्हू दाऊं था कनि ऐं गुज़िरियल ॾींहुं इरीगेशन जे बाला ऑफिसरनि खे शाख बंदि कराइण जे लाइ बि चयो ऐं हिन चयो त मगर अॼु मुकमल तौर ते शाख बंदि कराइबो ऐं शाख जे भर पासे वॾी आबादी रहे थी, जंहिं करे वॾो नुक़सानु थियण जो पंहिंजो ख़दशो आहे। ऐं इन जो इहो चवणु आहे त नांगना शाख जेका आहे नसीर कैनाल मां 25 किलोमीटर जे लॻभॻि जेका शाख आहे उनजो मुफ़ाज़िले ते हले थी ऐं हीअ जेको अॼु अवरटाप थियण ऐं वधीक पाणी अचण करे जेको किथे मुख़्तलिफ़ जायुनि तां रोड़ियूं पियूं आहिनि ऐं 10 फुट घारो पियो आहे पीर हाजन शाह जी ज़री ज़मीन वटां। जी ठीकु आहे अशरफ मंगरो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।